चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्जा 4 स्टार जनरल जी मुकर्रर जी सीनियरिटी लिस्ट में 2 नंबर ते आहे। लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्जा पीएमए मां तरबियत मुकम्मल करे पाक फौज में शमूलियत अख्तियार कई। साहिर शमशाद पंहिंजे फौजी कैरियर जी शुरुआत सिंध रेजिमेंट खां कई। लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद मिर्जा सेप्टेम्बर 2021 खां कोर कमांडर रावलपिंडी आहे। खेस जून 2019 में चीफ ऑफ जनरल स्टाफ जे उहिदे ते मुकर्रर कयो वियो ऐं हू थोरे अरसे लाइ GHQ में एजुटेंट जनरल बि रहियो। मुख़्तसर उहिदे खां पोइ अक्टूबर 2021 में खेस कोर कमांडर रावलपिंडी मुकर्रर कयो वियो, जिते हुन कश्मीर ऐं सियाचिन जहिड़े इलाइक़नि जी निगरानी कई। साहिर शमशाद मिर्जा लेफ्टिनेंट कर्नल ब्रिगेडियर ऐं बाद में डायरेक्टोरेट ऑफ मिलिट्री ऑपरेशन में मेजर जनरल जी हैसियत सां कमु कयो। हुन वाइस चीफ ऑफ जनरल स्टाफ जी हैसियत सां फौजी ऑपरेशंस ऐं मिलिट्री इंटेलिजेंस जी निगरानी पिण कई। साहिर शमशाद मिर्जा के वाइस चीफ ऑफ जनरल स्टाफ मुकर्रर कयो वियो। उन खां अॻु लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद 2015 खां 2018 ताईं DG मिलिट्री ऑपरेशन तौर ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। साहिर शमशाद मिर्जा लेफ्टिनेंट कर्नल ब्रिगेडियर ऐं मेजर जनरल मिलिट्री ऑपरेशन डायरेक्टोरेट में ख़िदमतूं ॾेई चुको आहे। लेफ्टिनेंट जनरल साहिर शमशाद जनरल राई शरीफ जी उन कोर टीम जो हिसो हो जंहिं उत्तर वज़ीरिस्तान में पाबंदी मड़ल तंज़ीम TTP ऐं ॿियनि शिदत पसंदनि ख़िलाफ़ फौजी ऑपरेशन जी निगरानी बि कई। जनरल साहिर शमशाद पाकिस्तान, चीन, अफगानिस्तान ऐं अमेरिका ते बदल चईन मुल्कनि जे राब्ता ग्रुप में बैनुल अफ़गान ॻाल्हियुनि जो बि हिसो हो। स्टार रैंक ते तरक़ीअ बाद खेस चीफ ऑफ जनरल स्टाफ मुकर्रर कयो वियो, जंहिंजो मतिलबु हू फौज में अमली तौर आर्मी चीफ खां पोइ फौज जी ॿी ताक़तवर तरीन शख्सियत बणिजी वियो। अक्टूबर 2021 में साहिर शमशाद खे कोर कमांडर रावलपिंडी मुकर्रर कयो।